दोस्तों अस्सलाम वालेकुम, अक मौजूद जी उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। जेके माण्हू दुनिया में अॼु ॾींहं ताईं लालचुनि में फाथल आहिनि उन्हनि सां 2 मिंटनि जो वंड आहे। हिकिड़ी कहाणी आहे, दुनिया जे अज़ीम मोटिवेशनल स्पीकर ॿुधाई त जेके भोला आहिनि असांजे दुनिया में रहंदा आहिनि, झंगनि में खे कीअं पकड़बो आहे। चवंदा हिकिड़ी नंढी बोतल हूंदी आहे, उन जो मुंहुं सोड़ो हूंदो आहे, उन बोतल में अंदरि चणा विझी उहा बोतल जो मुंहुं खे फिटी करे ईंदा आहिनि कंहिं झंग में वञी बोतल खे। पोइ भोला ईंदा आहिनि, अची उन खे हथो आस्ते करे उन बोतल में अंदरि टपाए चणा उतां खणंदा आहिनि, पर जॾहिं चणनि जी मुठ भुकूड़ींदा आहिनि बोतल में अंदरि त उहा मुठ हथ मां निकिरी न आहे सघंदी। इन करे पोइ हुन बोतल खे पोएं पासे खां रसो ॿधी कंहिं वण सां ॿधी छॾींदा आहिनि। पोइ भोलो कोशिशि वॾी कंदो आहे त मां हिन मां हथु कढां, भुल ॾींदो आहे, टपा ॾींदो आहे वॾी, पर चणा न आहे छॾींदो, मुठ न आहे खोलींदो। ईअं असां हिन दुनिया हिन धरती जा इंसान आज़ादु पंहिंजो पाण खे अलाए केतिरनि मसइलनि खां करणु चाहींदा आहियूं त भाउ हे बि परेशानी आहे, हे बि परेशानी आहे, हे बि भलो कमु न आहे, हे बि हिननि खां आज़ादियूं, पर उहा जेका मिठ असांजी लालच वारी बंदि हूंदी आहे उहा असां खोलींदा न आहियूं, उहा लालच फिटी न कंदा आहियूं। हिन पूरे आलम में, हिन पूरे इंसान में मिसाल तौरु असांजो ज़हन आहे न, इहो हिकिड़ो लाइट आहे, हिकिड़ो बल्ब आहे जेको ॿरे पियो, जंहिंमें लालच बि आहे, जंहिंमें अना बि आहे, जंहिंमें तकबर बि आहे, जंहिंमें वॾाई बि आहे, जंहिंमें प्यार बि आहे, जंहिंमें आज़ादी बि आहे। इहे सभु असांखे ॿाहिरे पासे खां मिलंदा आहिनि। मिसाल तौरु इहे सॼी दुनिया आहे न, इंसाननि सां गॾु हूंदे बि अकेली आहे न, केतिरनि हज़ारनि तरीक़नि सां इंसान खां धार पिया ऐं उन सां गॾु पिया। उहे ई हज़ार सवाल, उहे हज़ार लालचूं, उहे सभु असांजे समाज में, मुआशिरे में, ॾेख में ज़ाहिर हूंदियूं आहिनि। फलाणे खे प्राडो आहे, गाॾी आहे, बंगलो आहे, ज़ाल आहे, फलाणा आहे, या ॾाढो ख़ुशि ज़िंदगी थो गुज़ारे, इहा कापी, इहो सवाल असांजे ज़हन में वेठो। इन्हीअ खे पूरो करण लाइ पोइ हज़ार लालचुनि जूं मुठियूं असां बंदि कंदा आहियूं हिन समाज में। पोइ भले उन मां असां छॾाइण जी कोशिशि हज़ारनि तरीक़नि सां कंदा आहियूं, त परेशान आहियूं, हीअं आहियूं, हूअं आहियूं, पर उहा मुठ असां लालच वारी खोलींदा न आहियूं। जेका लालच असांजे ज़हन में हूंदी आहे त भला हिन खे फिटी करियूं, न आहियूं खोलींदा। अञा हिकिड़ो सादो मिसाल ॿियो हिन ते, तव्हां आवाज़ ॿुधंदड़ मुंहिंजा ज़रे घटि फ़ोन जंहिं वटि बि आहे उहो गेम खेॾंदो हूंदो। तव्हां जॾहिं असां गेम खेॾंदा आहियूं, गेम में मंज़िलूं ईंदियूं आहिनि न, भाई हीअ फलाणी मंज़िल पार कर त पोइ तोखे हेतिरा स्टार मिलंदा, फलाणी शइ मिलंदी। पोइ असां जॾहिं हिकिड़ी मंज़िल पार कंदा आहियूं पोइ छा थींदो आहे, उहो जंहिंजी असांखे तड़प हूंदी आहे ज़हन में, मिसाल ज़िंदगी सां हिन खे असां गॾु था करियूं न, असांजी ज़िंदगी में हिकिड़ी तड़प आहे त बाबा मूंखे पैसो हेतिरो हथु अची वञे, उहो हथु आयो, उहा तव्हां मंज़िल पार कई, पोइ हाणे तव्हां सुकून जी ज़िंदगी गुज़ारींदा न। वरी ॿी मंज़िल गेम जी चवंदा आहियूं त खेॾूं, वरी इहे पैसा त आया, पर हिननि खे अॻिते वधाए वरी ॿी इन्हनि खां वधीक कीअं करियूं, वरी असां उन लालच में फासंदा आहियूं। उहा मुठ असांजी भुकड़ियल हूंदी आहे। वरी 3 नंबर मंज़िल, वरी गेम जी 4 नंबर मंज़िल, 5 नंबर, या गेम में जेतिरियूं मंज़िलूं हुजनि कोशिशि कंदा आहियूं त असां खेॾंदा वञूं, उन्हनि ते पूरा थींदा आहियूं। नई नई गेम में नओं नओं मज़ो ईंदो आहे, पर उहा जेका मुठ हूंदी आहे, या त इन मुठ भुकड़ण में मुराद आहे त गेम खेॾणु छॾे ॾियूं। भला जेकॾहिं गेम खेॾणु छॾे, हिकिड़ो माण्हू आहे जेको सोचे ई नथो, जंहिं ज़हन में सवाल ई कोन्हनि, जेको पंहिंजे पाण खे तब्दीली नथो करे, जंहिं वटि लालच बि कोन्हे, जंहिं वटि प्यार बि कोन्हे, जेको आज़ादु थियण ई नथो चाहे, त पोइ इन में ऐं जानवर में त फ़र्क़ु ई कोन्हे। पोइ त उहो सॼी ज़िंदगी सुतो पियो हूंदो। जीअं चरिया असांजे समाज में हूंदा आहिनि, मानी जिथां मिली खाधऊं, जितां पाणी ॾिठूं उतां पीतऊं, उन जी ज़िंदगी जो को बि मक़सदु न हूंदो आहे। उन्हनि वटि लालच बि न हूंदी आहे, उन्हनि वटि आज़ादु थियण जो बि ख़्यालु न हूंदो आहे, उन्हनि वटि प्यार बि न हूंदो आहे। इन करे हुननि खे को बि हुननि जी सिहत ते असरु न पवंदो आहे। पर जेको शऊरमंद आहे, जानवर ऐं इंसान में फ़र्क़ु सिर्फ़ु सोच जो हूंदो आहे। दिमाग़ असां वटि बि आहे, जानवरनि वटि बि हूंदो आहे, प्यार असां वटि बि आहे, जानवरनि वटि बि हूंदो आहे, पर असां वटि जेका सोच आहे, असांजो जेको अंदाज़ो आहे इंसान जो, इहे जानवरनि वटि न हूंदो आहे। मींहुं वसंदो त वण जी छांव में लिकी जानवर वेही रहंदो त मींहं खां, पर उहो अवल जॻह न आहे ठाहे छॾींदो त मींहुं वसंदो पोइ हिन में लिकंदुसि न। खाइण लाइ असां इंसान गॾु करे लालचुनि जे बुनियादनि ते अलाए केतिरी मिल्कियत, पैसा, अन्न, ॿियो टियों, मींहं, हवाउनि खां घर में रखंदा आहियूं, जानवर न रखंदो आहे। छो जो हुनखे अॻियों अंदाज़ो न हूंदो आहे त अॻिते हली का हिन शइ जी खोट थींदी या बारिशूं पवंदियूं, पोइ हीअं थींदो। जेकॾहिं वाक़ई में असां जानवर वारे ख़्याल में न आहियूं, इंसान आहियूं, असां वाक़ई में जेके असांजे ज़हननि में हज़ारे लखे सवाल, टेंशन, परेशानियूं आहिनि, निंड नथी अचे, टिकियूं था खाऊं, या जेको हिन महिल हिन वक़्तु ज़िंदगी में कमु करियूं था इन मां ख़ुशि न आहियूं, मुठ असांजी भुकड़ियल आहे, इन लालचुनि में असां फाथल आहियूं। हाणे इन लालच मां असां पंहिंजो पाण खे आज़ादु करणु चाहियूं ई नथा। जेकॾहिं इहा मुठ असीं खोलियूं था, जेका असां अॼु ज़िंदगी में महिनत करे 10-20 साल को धंधो, को रोज़गार, कंहिं तालीमी इदारे में आहियूं या छा, इन खां पोइ अॻिते असांजी हिकिड़ी वॾी ख्वाहिश आहे या लालच आहे त पोइ मास्तर थींदो, बिल्डिंग ठाहींसि, औलाद पैदा कंदुसि, ॿार थींदा, बंगला हूंदा, धंधो वधाईंसि, हीअं कंदुसि, हज़ार सवाल पाण सां गॾु खणंदा आहियूं न। जेकॾहिं असां उहा मुठ खोलियूं था
जेकॾहिं उन्हनि सभिनि सवालनि खे पाण छॾियूं था, हाणे जेकॾहिं सभु सवाल पाण छॾियूं त पोइ ज़िंदगी असांजी में बाक़ी मक़सदु रहंदो कहिड़ो? प्यार बि हूंदो, ग़ुलामी बि हूंदी, नफ़रत बि हूंदी, पर इन सां गॾु इहा जॻह मुठ फुकुड़ियल आहे। इहा हिकु ॿी मंज़िल खे कामयाबु करण लाइ दुनिया जे ॾाहे माण्हू चयो त जेकॾहिं तव्हांखे घणो मक़सदु हासिलु करिणो आहे त पोइ नंढा मक़सदु विञाइणा पवंदा, उनखे छॾिणो पवंदो। असां तब्दील पंहिंजो पाण खे करण लाइ रोज़ जे बुनियादनि ते पंहिंजो पाण जे ज़हन में सुवाल खणंदा आहियूं त असां पंहिंजो पाण खे बहितर करियूं। जॾहिं अज़ीम इंसाननि जा किसा ॿुधंदा आहियूं, दुनिया जे अज़ीम रांदीगर आहिनि, क्रिकेटर आहिनि, बॉलर आहिनि, या गेमर आहिनि, या अदाकार आहिनि, या ॿिया टिया जेके बहितर आहिनि समाज में पंहिंजो पाण खे परफॉर्म कंदा आहिनि, असांजी कोशिशि हूंदी आहे त असां बेड़ा थियूं। मिसाल तौरु मुंहिंजो आवाज़ु ॿुधंदड़ खोड़ सतरनि जे ज़हन में सुवालु हूंदो, असां बि हर ॾोतरादी जहिड़ो ॻाल्हायूं, या अहिड़ा अलाए केतिरा सवाल असांजे समाज में हूंदा आहिनि, असांजे ज़हन में हूंदा आहिनि, पर सुबुह जो असां उहो ई कंदा आहियूं, उहो नी घर में सुम्हंदा आहियूं, निंड में उहो ई उथंदा आहियूं, उहो ई नाश्तो कंदा आहियूं, साॻियो जेको कमकार जेको धंधो। हाणे प्रैक्टिकल असां पंहिंजी ज़िंदगी खे तब्दील करण लाइ हिकु क़दम न खणंदा आहियूं। सोचुनि जी सूरत में त असां वटि अरब बि हूंदा आहिनि, सोचुनि जी सूरत में त दुनिया जा अज़ीम इंसान बि असां हूंदा आहियूं, सोचुनि जी सूरत में त सभिनी खां वधीक ॾाप बि हर माण्हू सम्झंदो आहे, मूंखां वधीक ॿियो को ॾाहो ई कोन्हे। दुनिया में जेको माण्हू कमु कंदो आहे सम्झंदो आहे हिन खां वधीक ॿियो को बहितर कमु थी कोन सघे। जेकॾहिं उहो चवे थो त बहितर कमु न हिन खां ॿियो आहे त पोइ उहो त करे न, उन करण लाइ पंहिंजी ज़िंदगी जेका प्रैक्टिकल गुज़ारे थो उन में का थोरी चेंजिंग आणे न। ईअं असां कंदा न आहियूं, चेंजिंग असां आणींदा न आहियूं, बाक़ी असां सोचींदा बहितर आहियूं। ग़ुलामी ज़ंजीर लॻण जो नालो न आहे त तव्हां कंहिंखे ॼंघ में ज़ंजीर हणी ॿधी छॾियो। ग़ुलामी जी हिकिड़ी शिकिल लालच बि आहे, ग़ुलामीअ जी हिकिड़ी शिकिल नफ़रत बि आहे, माना हुन जूं अलाए केतिरियूं ग़ुलामी आहिनि। हाणे जेका ज़ंजीर वारी ग़ुलामी आहे, असां उन मां आज़ादु करण लाइ पंहिंजो पाण में जेका ताक़त आहे असांजे जिस्म में उन सां सटींदा आहियूं, या कोशिशि कंदा आहियूं त हिन लोह खे टोड़ण लाइ हिन जे लाइ को हथियार ॻोल्हियूं, पर जेसीं ताईं असांजी पहुच हूंदी आहे उन विच में जेकॾहिं असांखे मिलंदो आहे त टोड़ींदा आहियूं। पर जेका असांजी ग़ुलामी नफ़रत वारी आहे, जेका असांजी ग़ुलामी ख़्याल में असांजे मौजूदु आहे, उहा असां टोड़णी न चाहींदा आहियूं। मिसाल तौरु को सिगरेट जो आदी आहे, हू चाहींदो आहे सुबुह जो निंड में उथां त बलगम थो थिए, सीने में सूर थो पवे, पिपड़नि में हीअं थियो आहे, साह नथो खणे, सुभाणे खां वठी न पीवा, पर सुबुह जो उथंदो चांहि पीते चवंदो सिगरेट आहे बफू, पोइ बि हिकिड़ो सिगरेट पीआं। हाणे माना प्रैक्टिकल असां पंहिंजी ज़िंदगी खे तब्दील नयूं करणु चाहींदा, सोचुनि जी सूरत में कंदा आहियूं। हाणे प्रैक्टिकल जेसीं ताईं असां तब्दील पंहिंजो पाण खे करणु नथा चाहियूं तेसि ताईं हक़ीक़त में असां तब्दील थी नथा सघूं। छो जो जेको असां सोचींदा आहियूं ओड़ा ई असांजी कोशिशुनि में अॻियां सवाल आॾो साम्हूं ईंदा आहिनि। मिसाल तौरु मूंखे मिसाल थो हिकिड़ो रखां सादो, मूंखे मिठो वणंदो आहे, फ्री में मुंहिंजे आॾो केरु अचे मिठो रखे, या मुंहिंजी खाइण दिलि न, छो जो मूंखे वणंदो आहे, मां ॻोल्हींदो आहियां, पैसा ख़र्च करे वञूं, मिठी शइ वठी खाईंदो आहियां, उहा फ्री में मुंहिंजे आॾो पई आहे, खाईंदुसि। हा, उहो इन करे जो इहा मिठी शइ जी जेका पसंदि आहे इहा मुंहिंजे ज़हन में ऑलरेडी अवल आहे, पर मूंखे मिठो नाहे वणंदो, मां नया खाईंदो, भले मुंहिंजी आॾो ढेर पियो, मुंहिंजी दिलि ई न कंदी। माना साबित थियो त प्रैक्टिकल जेको सभ खां पहिरीं असांजे ज़हन में सुवाल मौजूदु आहिनि, उहे लालच जा आहिनि, प्यार जा आहिनि, अना जा आहिनि, मंज़िल ते पहुचण जा आहिनि, मक़सदनि खे अॻिते वठी हलण जा आहिनि, उहे अवल ऑलरेडी हूंदा आहिनि असां तव्हां सभिनी जे समाज में ज़हन में। हाणे असां उनखे प्रैक्टिकल कीअं तब्दील करियूं ज़हन में न आहिनि। पोइ उहे शयूं जॾहिं हक़ीक़ी ज़िंदगी में असांजे आॾो ईंदियूं आहिनि, या प्रैक्टिकल उन्हनि माण्हुनि सां वञी मिलंदा आहियूं, या उन्हनि में कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजो पाण खे तब्दील करियूं। प्रैक्टिकल जॾहिं पाण तब्दील कंदा आहियूं, पर उहो जेको ॾाको आहे न, ज़िंदगी मुसलसिल सफ़र जो नालो आहे, दुनिया जे ॾाहे माण्हू चयो। इहा जेका गेम असांजी आहे न, इहा रोज़ु नयूं मंज़िलूं ॾींदी आहे, छो जो रोज़ु न सिज उभिरे थो, रोज़ु नवां मसइला आहिनि। अॼु जेके माण्हू पैदा थिया सुभाणे न थींदा, वरी ॿिया। अॼु जेके माण्हू मरी विया उहे सुभाणे ज़िंदा न हूंदा। अॼु जिन खे प्यार मिलियो लाज़िम कोन्हे त सुभाणे बि उन्हनि खे मिले। अॼु जिन खे ख़ुशी मिली लाज़िम कोन्हे सुभाणे उन्हनि खे मिले। अॼु जन वणनि था पखी उॾिया लाज़िम कोन्हे सुभाणे उन्हनि था वणनि। पखी उॾंदा, प्यार मिलंदो, माण्हू पैदा थींदा, माण्हू ॼमंदा, पर उहे साॻा उअं ई थियनि ईअं न आहे थींदो, छो जो हीअ रफ़्तार सां हलंदड़ आहे। इन करे असांखे पंहिंजो पाण सां हिन रफ़्तार खां छॾिणो बि कोन्हे, ऐं हिन में पंहिंजो पाण खे चेंज करे पंहिंजो गोल अज़ीम रखे उन तरफ़ वधिणो आहे, जीअं ज़िंदगी जेका जी विया आहियूं उन में को न को मक़सदु छॾे वञूं। छो जो दुनिया जे ॾाहे माण्हू चयो त 100 साल ज़िंदा रहो, इहो काफ़ी कोन्हे। को हिकु कमु ज़िंदगी में करे वञो, जेको कमु 100 साल ज़िंदा रखेव इहो काफ़ी आहे। बाक़ी पंहिंजो पाण खे तब्दील करणु दुनिया में हर माण्हू चाहींदो आहे, पर पंहिंजो पाण खे हुन लालचुनि ख़ौफ़ ऐं डपनि मां आज़ादु करण लाइ न पंहिंजे ज़हन वारी मुठ खोलींदो आहे, न उहे जेके लालचूं उन्हनि खे विञाइणु चाहींदो आहे। बाक़ी तब्दील ख़्यालनि में हर माण्हू कंदो आहे। हक़ मौजूदु जी